लालकानू रिपोर्ट नादर अली बुलेदी मूजिब लालकानू गैरीले जे गोठ गुलाम अहमद बुलेदी में अपना बरादरी जा मानू थ्रेशर ट्रैक्टर जरिए अयाज बुलेदी जे कणक जो फसल मां लंघे रहा हुआ तो जालाल बुलेदी खेसि मने कई, जै बैद बिनी दुरिन विच में मुंहमारी थी पई, जै बैद अबड़ा बरादरी जा मानू ट्रैक्टर ट्राली ने मोटरसाइकिल ते सवार थी अयाज बुलेदी जे घर मथा फायरिंग करे झेड़ो कयो, जिन जे नतीजे में लठियों ऐं कुआड़ियूं लगन सबब होरा खातून ज़ाल अयाज बुलेदी, संदन पुट असद बुलेदी, वसीम पुट गदा हुसैन, हाकिम पुट लियाकत अली बुलेदी सख्त जख्मी थी पिया, जिनके वारस गैरिलो थाने ते खणी आया, जिते पुलिस खेन इलाज लाइ लेटर ॾेई रवानो करे छॾियो। होॾां राब्तो करण ते गैरिलो पुलिस मीडिया खे ॿुधायो आहे त बुलेदी बिरादरी जे फरियाद दाख़िल करे इलाज लाइ ॾोकरी अस्पताल मोकिले छॾियो आहे। मेडिकल सर्टिफिकेट मिलण बैदि वधीक जांच कई वेंदी, जॾहिं त आख़िरी इतलान ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे।